अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में खणी आया आहियूं चिकन कीमा मटर जी रेसिपी। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ हिते असां खणी आया सभिनी खां पहिरियों हिकु अदद कढ़ाई, ऐं कढ़ाई में ऐड कयूं था तेल अधु कप। तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां विझंदासीं ज़ीरो 1 टीस्पून, ऐं साबित कारा मिर्च विधा आहिनि अधु टीस्पून। थोरी देरि जे लाइ पचाईंदासीं, तक़रीबन 3 खां 4 सेकंड्स जे लाइ। ऐं हाणे विझंदासीं कटियल बसर 1 कप जे क़रीब, ऐं बसरनि खे तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। असां 3 खां 4 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते बसरनि खे फ्राई करे छॾियो आहे। हाणे विझूं था 4 खां 5 अदद सावा मिर्च। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, ऐं सुकनि धाणनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। हेड विझंदासीं अधु टीस्पून, ऐं पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते। ऐं हाणे विझूं था बुरहीअ जो कीमो 750 ग्राम्स, ऐं कीमे खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं मिक्स करे हाणे पचाईंदासीं तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। छहनि खां 8 मिनट्स जे लाइ कीमे खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था कटियल टमाटा 1 कप, ऐं मटर विझंदासीं 200 ग्राम्स। लूणु असां विझूं था 1 टीस्पून। तव्हां पंहिंजी टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था, जेतिरो तव्हांखे पसंदि आहे। चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं, ऐं हाणे ढकु ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ ढकु ॾेई करे कीमे खे हल्की बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे विझूं था अधु कप जे क़रीब कटियल सावा धाणा, 1 टेबल स्पून जे क़रीब कटियल अदरक, ऐं मिक्स करे छॾियो आहे चङी तरह सां। हाणे असां ढकु ॾींदासीं, ऐं 5 मिनट्स जे लाइ कीमे खे हल्की बाहि ते दम ते रखंदासीं। जी फ्रेंड्स, 5 मिनट्स ताईं कीमे खे हल्की बाहि ते दम ते रखण खां पोइ हाणे असांजी मज़ेदार चिकन कीमा मटर बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कंदो तव्हांखे असांजी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो, ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।